वालेकुम। वालेकुम सलाम। केर साईं ज़हूर अहमद करोड़ साहब ॻाल्हायो पिया? जी सर, ज़हूर अहमद करोड़ पियो ॻाल्हायां। छा हाल आहे? भला ख़ुशि आहियो? तबीअत सही आहे? सर ख़ैर लॻी पिया दुआऊं अथई? मालिक ख़ैर करां। साईं कल यूसी चंगुलानी जेको आदलपुर खानपुर मार रोड आहे हिते लांघा बिरादरी जा माण्हू रोड ब्लॉक करे एहतिजाज कनि पिया ऐं तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻाइनि पिया। इन बाबति तव्हां छा चवंदव? सर मां हुयुमि ई कोन, मां हुयुमि सखर। का बि इन में का बि सदाकत कान्हे। बिना बुनियाद आहे चाचे जो को अटैक थियो हुयो, ओॾे निकितल हुयुमि सखर। मामिलो छा आहे जो बार बार तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻनि पिया? सर का बि इन में सदाकत कान्हे, ब्लैकमेलर आहिनि इहे सॼो ॾींहुं। जी जी। हा, इन में को बि मसइलो आहे उन सां गॾु ॿिया 5 उन जा आहिनि, उहे रब नवाज़ लांघा नालो अथसि। ब्लैकमेल जो कमु आहे, ॿियो अहिड़ो को कमकार कोन्हे। इन में का बि सदाकत कान्हे। अच्छा, ॻोठ गुलाम अली कलोड़ा मां बि जेके बिजली जूं तारूं चोरियूं थियूं, ठीकु आहे, इहे चोरी अॻु में बि थी, इहे इल्ज़ाम बि तव्हां ते अॻु में बि लॻा। हाणे जेकॾहिं चोरी थी उतां जेके कुतनि जा पेरा खया विया, उहे कुतनि जा पेरा कंहिंजे घर विया, केरु हुया, इन जा थोरा तफ़सील अव्हां वटि आहिनि त ॿुधाइजो। सर मां हुयुमि होॾे पुलिस सां ॻाल्हायो आहे, एसएच सां। जी जी। मूंखे राति में ख़बर पई त ईअं अथव, कुते जे पेर आया रब नवाज़ लांघा जो भाउ आहे घांवर लांघा, जी जी उन जे घर पेर पिया। हाणे जी। उहे चवनि था साईं तूं रेटा करां, रेटा मां पुलिस करे वई आहे। उनजो अलाए छा बि थियो आहे, कुतो वियो आहे, पेर विया नी चोर। कुझु टाइम अॻु में उन जे अच्छा, भाटे जे अॻियां कुता जेके हुया उहे उतां निकिता, उहे कंहिंजे घर विया? उनजो नालो तव्हां वटि को का शइ ॿुधायो त सही भला? ईअं ॿुधण में आयो त मां एसएच ॿुधायो त घांवर लांघा जे घर में कुतो वेठो हुयो। अच्छा हा, अच्छा, घांवर लांघा रबराज लांघा जो छा थींदो आहे? भाउ वटि। अच्छा, भाउ आहे। अच्छा अच्छा, भला रबनाज़ लांघा छा आहे ऐं उन बाबति छा आहे, छा चवणु आहे? या ॻोठ जे जेके इलाइक़े आहे उतां जेके? सर वॾो हिकिड़ो क्रिमिनल आहे, अच्छा उन जो को बि ॻोठ में सदाकत साथ रखंदड़ काहे नी, कंहिंसां बि बिरादरी कोन अथसि। अच्छा, रबनाथ लांघा बि त तव्हां ते इल्ज़ाम हणे थो न? रबनाथ लांघा बि ख़ुदि धण में बीठो सर वॾो ब्लैकमेलर आहे, इन ते ॿुधो त मुंहिंजो अर्ज़ु त ॿुधो न। रबनाथ लांघा बि तव्हांजे मथां इल्ज़ाम हणे पियो त ज़हूर कलवड़ा जेको उहो चोरियूं कराए थो, हे हो, ऐं काबाड़ी जी दुकान बि निंदानी, ऐं जेको आहे इहो करे थो, जंहिंखां पोइ हाजी खान मार आयो, रोड खुरायो, टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। इहे बार बार सर रबनाथ लांघा। जी। इन में का बि सदाकत न आहे। असांजी सियासत में को बि इंटरफेयर करे थो पियो, दाग हणणु चाहे थो पियो। असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे खानदानी आहियूं, पर हिन जे में का बि सदाकत। पंहिंजो उन जो भाउ आहे घावर, 3 महीना जेल में पियो। हिकिड़ी मस्जिद मां बैटरी खणी आयो, हिकिड़ो रफ़ीक अहमद नाले सां को लाखाणी आहे, उन जे घर मां चोरी करे आयो 4 लख कुझु सामान। उन ते एनसी थियल आहे थाणे तां। उहो 3 महीना उते जेल काटे आयो, एफआईआर बि थियल आहे। ॿी वरी भाटियो उन खे जाइ वारदात तां गुलामी ॻोठ खां चोरी थी हुई, उन में तारनि सां साबिती सां एफआईआर थियल आहे। उहो साबित थी, उतां वीडियो उहे वायरल थियल हुया, सभिनी खे ख़बर आहे। पाण चोर चर्च हलाईंदो आहे। कराची में अलाए केतिरियूं अथसि आइस जूं कारखाना अथसि। इहे ईअं त कोन, हाणे सॼनि खे ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी, ॿियनि खे ख़बर हूंदी, पर उहो ब्लैकमेल करे थो, बाबा हे कर। उहो त हाणे सियासत जे ज़ोर ते का टीकर आहे कंहिंजी, पर असां हाणे उन नाला नथा खणणु चाहियूं। न बाबति बाबा ॻाल्हि आई आहे त इलाइक़ो में तव्हां ई वेठा हो, लुॻो इल्ज़ाम तव्हां ते लॻनि था, ॿिए ते था लॻनि। छा तव्हांजी सियासत ते धचके ॾियण जो चकर आहे, या का ॿी ॻाल्हि आहे, या वाक़ई तव्हां ईअं शइ आहे, सर को या बि उते जेके सबूत इहे बि चवनि था त दुकान उते जेका इन जा ई आहिनि, या दुकान उते जेकॾहिं काबाड़ी जा दुकान चंगुलाणी में तक़रीबन ॾिठा वञनि त काफ़ी दुकान आहिनि, उहे दुकान उते कंहिंजा नी सर लांघाइनि जा ई काबाड़ जा दुकान आहिनि, असांजा कान्हनि। न कंहिं कलवड़ जो आहे, न कार आहे। घांवर लांघा सरेआम वठंदो वेठो आहे। तव्हां हुन खां पुछा करे सघो, कंहिंखो ई पुछा कयो, भाउ आहे उन जो। 3-4 दफ़ा उहा साबिता थींदियूं, हर शइ थी आहे। फ़ैसिलो ॾेई माण्हुनि खे हर शइ पेमेंट ई भरे ॾिनी अथऊं। सॼो ॾींहुं चोरनी, सॼो सिस्टम आहे। मां वटि इल्ज़ाम आहे, का उन वटि सबूत आहे का शइ, त मां हर शइ ॾियण लाइ तयारु आहियां। पुलिस जी रिपोर्ट आहे, का एफआईआर आहे। अच्छा, हेलो, भला हाणे आख़िरी सुवाल तव्हां खां पुछंदासीं। हाणे आख़िरी सुवाल में इहो ई आहे त आख़िरी मैसेज
या तव्हांजे मथां का इल्ज़ाम लॻनि था पिया या तव्हां साबिती नथा ॾियो या उहो साबिती नथो ॾे इल्ज़ाम लॻनि था त सबबु छा आहे आख़िर छाजे करे इल्ज़ाम लॻनि पिया मुंहिंजा सभु भाइर आहिनि बिरादरी सभु बिरादरियूं भाइर आहिनि असां तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह सभिनी बिरादरनि सां वातो रखंदा विया आहियूं सुख दुख सुख में 50 मूंखे भाइरनि संगत वारनि दोस्तनि अज़ीज़नि मूंखे फ़ोना कयूं मां चयो यार इहो ख़बर अथव उन्हनि पाण इहा ई लफ़्ज़ चया त बाबा इहो हीअं माण्हू आहे हीअं आहे हाणे उन घटिया माण्हू लाइ छा चऊं अहिड़ा लफ़्ज़ ई न आहिनि जेके असां चवणु चाहियूं था बाक़ी सभु असांजा भाइर आहिनि बाक़ी जेके बि इन्हनि जा सौट आहिनि भाणे जा आहिनि उन्हनि सां मुंहिंजा रिश्ता आहिनि हर शइ भाइर आहिनि मोहबत आहे ईअं न